दुआ भली न सुण पर खॾ में हणी त न मार। वताये फ़क़ीर जो हिकु दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ किस्सो। हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे त वतायो फ़क़ीर ॻाट मथे करे अलाह खे सताईंदो सताईंदो पिए वियो। कंध मथे हुअसि ऐं चयाईं पिए त वताये ते पंहिंजो रहम कर, वताये जो हाल कोन्हे। ॿुधाए त वतायो छा करे, मौला वताये जो हाल नाहे। वताये खे मुश्किलातनि में विझी खणी छॾियो अथई। वताये जो हाल नाहे एतिरो चवंदो अॻियां वञी कंहिं खॾ में थाॿड़जी भहको कयईं। किरण शर्त ई वतायो फ़क़ीर हिकु भेरो ॿीहर मथे निहारे चवणु लॻो ते मौला दुआ भली न सुण पर खॾ में हणी त न मार। उम्मीद आहे त वताये फ़क़ीर जो हीउ किस्सो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।